तो चले ये तो फोटो कट रहा है मुसा फोटो कटे वाला चलो ता जिना जा बच्चा असा जिना जा बच्चा है मुझो बियो मकसद ना है बस मां इहो तो चवां त उस्ताद पढ़ाइन मां तोखे हटाए चुको आं मां तोखे हटाए चुको आं तुझी ॻाल्हि ॿुधा हू आर यू अदा मसलो इहो आहे जो मां जीअं यूनिवर्सिटी में आयुसि त ॿ शागिर्द हिते बाग में वेठा हुआ मां चयोमांनि वाई आर यू सिटिंग हेयर चए साईं असांखे टीचर कढी छॾियो आहे क्लास मां उनखे वठी वियुमि क्लास मां चयो मूंसां गॾु हलो मां उन्हनि खे वठी वियो आहियां क्लास में चयोमांनि टीचर जे पेरें पओ पहिरें छो पवनि साईं वरी चवे थो हू आर यू मां तोखे हटाए चुको आहियां हाणे जेकॾहिं वीसी तोखे अपॉइंट करे थो त इट इज इंसल्ट मी साईं असा जी यू आर टीचर I am also teacher. I am taught you in primary. I am taught from 28 years university. And I can talk English. I can walk English. I can thought English. मां तोखे हटाए चुको आं I am teacher मां इहो थो चवां I am American written मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मूंखे चवनि था त तूं हिते अची करे असांजे हक़नि ते धाड़ो थो हणे मां कहिड़ा धाड़ा हयां हिननि ते मां हिननि खे रुॻो इहो चवां थो छंछरु आचर ते पढ़ायूं अदा ईअं छंछरु आचर ते पढ़ाईंदा छंछरु आचर ते नथा मुंहिंजो जहिड़ो हिननि सां इहो आहे त बाबा क्लास वठो पघार वठो था त उनखे हिलाल कयो पढ़ाइनि नथा शादियूं थियल अथनि ॿ टे टे चार हिननि जूं ज़ालूं के खैरपुर आहिनि के सखर आहिनि के हैदराबाद आहिनि तो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पहिरियां इहा मां चुप कर मां इहो थो चवां त मां इल्म जो प्यासी आहियां इल्म पीअंदो आहियां मां चिल्म न पीअंदो आहियां इन ते कलाम बि आहे हिकिड़ो मस्त हूं असां पंहिंजी मस्तीअ में छा वञे असां तव्हांखे थो चवां मां जेके नथा पढ़ायो उस्ताद जेके गोसरू छा वञे असांजो तालीम सां सिर लॻे पंहिंजो गोसरू मास्तरनि सां इहे त मां ॿियो कुझु न I am also teacher. I am a teacher. You are not a teacher. संडे ते केर तो पढ़ाए साईं मां तोखे ॿुधायां संडे ते इल्म जी मोकल न हूंदी आहे मां बि you don't dictate me, you don't teach me. अदा ॻाल्हि इहा आहे साईं ॿियो कुझु बि न आहे भली मां हिननि खे चवां थो छा बि थी पई क्लास तव्हांखे वठणा आहिनि छॾे मां तोखे हटाए चुको आहियां हाणे हे मुंहुं ॾिसो हे क्लास नथा वठनि ऐं हे वरी शादियुनि जा शौक़ीन शादियूं ॿ टे चार शादियूं थियल आहिनि हिननि जूं वरी अचनि था यूनिवर्सिटी वरी हेड़े मुंहं सां शागिर्द वारनि खे चवनि था मूंसां शादी कयो चुप कर मां इहो थो चवां ॿियो कुझु नथो चवां शागिर्दनि खे भड़काइनि था वरी चवनि था असां सां गॾु अची एहतजाज कयो कारियूं पटियूं असां बि ॿधियूं पंहिंजे दौर में साईं असांजो बि त मौक़ो ॿुधो साईं असांजी ॻाल्हि हलो बसि हेॾे ॿुध साईं इहो असांखे त ॻाल्हाइण ई न ॾिनो